डन जिया से जहयाती। हाशिम दिलावर तव्हांजी मुलाक़ात आई आहे। दिलावर बेटा परे छो वेठो आहीं? वेझे अची वेह न। चाचा पलिया अॼु तव्हां सभिनी जो कुर्ब ॾिसी मूंखे पंहिंजो अबो यादि अची वियो आहे। काश मुंहिंजो बि को पंहिंजो हुजे हा। दिलावर असां बि त सभु तुंहिंजा आहियूं ऐं तूं असांजो आहीं। तूं मुंहिंजो पुटु न आहीं। तूं मुंहिंजे भरिसां अची वेह। तूं त मुंहिंजो सालार आहीं। हाँ दिलावर, अलिया तू हिते वे। अलिया वे। अदा पलिया ॾिसी थो न ज़रीना छा थी करे पंहिंजे हथनि सां मूंखे मानी थी खाराए।
हाशिम भाउ, इहो ई त सचो प्यार आहे। इहो ई त सचो रिश्तो आहे। ज़ाल मुड़स जे रिश्ते खां वधीक ॿियो को रिश्तो आहे ई कोन। ख़ुदा वॾा, अॼु मूंखे उहे ॾींहं यादि अची विया। ॾींहुं मां सतावड़े ते ज़रीना खे पंहिंजे माइटनि लाइ वठी वियो हुअसि ऐं मुंहिंजी ससु मुंहिंजे लाइ सचे गिह में कुसरी पचाए आई हुई। ऐं हिन ज़रीना उहा बुसरी मूंखे पंहिंजे हथनि सां खाराई हुई। मीरा, तू भी तो मानी खा। मां मां के मानी खाराया? तू पाण मानी खा न, तू के मानी खाराएंगे? हाँ चाची, शाज़ेब त कॾहिं भी हाणे मुंहिंजे हथनि जी मानी कोन खाईंदो। लाल, मानी खा पुत्र। एहसान साईं, हाणे मुराद ऐं जा साथी गिरफ़्तार थी विया आहिनि। हाणे पीर करामत खे ख़बर पवंदी त कानून कानून आहे। ॾाढा समा इहो त वाजो कम थी वियो आहे। हा साईं, इन में अव्हां जी इज़त ऐं असांजी बि कामयाबी आहे। अहिड़नि ज़ालिमनि खे सज़ा मिलणु घुर्जे। मुराद बि पीर करामत जे जुर्ज ते इहे कम कया आहिनि। हुन जो अंजाम इहो ई थियणो आहे। एहसान साईं, मूंसां जेको पीर करामत ज़ुल्म कयो आहे न, उन में मुराद बि बराबरि जो शरीक आहे। हाणे रुगो तव्हां एतिरी महिरबानी कयो, मुराद लाकब खां सिधो जेल हलियो वञे, आज़ाद न थिए। ॾाढा समा पीर करामत मुराद खे आज़ाद करण जी कोशिश कंदो, पर मां हुन जूं सभु कोशिशूं नाकाम करे छॾींदुसि। एहसान साईं, ॿी ख़बर ॿुधायो। बहादुर ख़ान बि अञा ख़ामोश आहे। ख़बर न आहे हाशिम वारनि खे खून माफ़ कंदो अलाए न। इन्हे सॼे मामले में बहादुर जो मामो हाजी शरीफ़ गार्ड बणियल आहे। हा साईं, इहा ख़बर मूंखे बि पई हुई, पर जेकॾहिं अव्हां पाण हाजी शरीफ़ खे चवंदो त मञी वेंदो। ॾाढा, मां हाजी शरीफ़ खे चङी रीति सुञाणा। हू पुराणो ॾोहारी आहे, दादागीर आहे, जेल जी हवा बि खाई चुको आहे, सॼो ॾींहुं फसाद कंदो आहे। ॾाढा, तू फिकुर न कर, मारे मञाईंदासीं हड़नी ठोगन खे। बंगुर खान, दे हाल हवाल शमीर खान किया ताजिद साथ हाल हवाल क्या हूंदई न? हाजी शरीफ, शमीर जी तबियत में अञा सुधारो न आहे। डॉक्टर चवनि था त आस्ते आस्ते सुधारो अची वेंदो। अलाह ख़ैर कंदो। बंगुर खान, पुट सां हवाल वठंदो कॾहिं त पूरा वठंदो कर, हल्का फुल्का न वठंदो कर। लंडन वियल आहे, को लाड़काणे कोन वियो आहे। साजिद खान भला शमीर खान सां गॾु बि हूंदो आहे छा? उते लंडन में त मेडमनि सां मोहबतूं वठींदो। हा बंगुर खान, कमदार नबू सही थो चवे। वॾा शहर वॾियूं ॻाल्हियूं ईअं न थिए जो शमीर खान जो इलाज कराए हुनखे तयारु करे हेॾे मोकिले ऐं पाण उते रही पए। साजिद खान मुंहिंजो पुटु आहे। जिन का हुन मैडम हथ कई, उहा बि का पैसे वारी हूंदी, जहिड़ी तेड़ी में हथ न विझंदो। तूं इहो ॿुधा, बहादुर जा कहिड़ा प्रकार पेर ते आहे या पेर तां लही वियो आहे? जे पेर तां लही पवे न त तूं संभालजांसि तूं, छो त बहादुर खान खे जो पीर एहसान ऐं शाह ज़मान मच्छराण लाइ प्यार वेठा आहिनि। ईअं कॾहिं बि कोन थींदो नबू कमदार।
बहादुर मुझे चवण को सवार किरे भी बाहर को नहीं दो वो ई कजा शरीफ खान छो त अग्नि अकेलो हाण पाण 3 ॼणा आहियूं 3 ॼणा असुल शैताननि जो टोलो हाणे इहो अहिड़ो कमु थींदो जो इहो पीर अहसान ऐं शाज़मा असां शैतान जे टोले जे सिर खां भॼंदा सिर खां अस्सलाम वालेकुम एहसान साईं। वालेकुम सलाम बहादुर खान केड़ा हाल है? एहसान साईं अल्लाह जो करम आहे ऐं अवां जी दुआऊं आहे। बहादुर खान अॼुकल्ह कहिड़ियूं मसरूफ़ियातूं आहिनि? कुछ ख़ास मसरूफ़ियत न आहे साईं, अवां हुकुम कयो। बहादुर खान दिल त चवे थी माज़ीअ खे यादि कजे जीअं पाण यूनिवर्सिटी मां निकिरी शिकार ते हलिया हलंदासीं ईअं हींअर बि दुनिया जूं मसरूफ़ियतूं छॾे कारोबार खे छॾे हली आज़ाद फिज़ा में रहिजे शिकार कजे। हाँ साईं, बाबा साईं जी वफ़ात खां पोइ मूं बि हिकु ॾींहुं बि शिकार लाइ न कढियो। त पोइ कॾहिं टाइम कढी अच न शिकार हली कयूं। हाँ हाँ साईं, ज़रूरु ईंदुसि। इहा त ॻाल्हि तव्हां मुंहिंजे दिलि वटां कई आहे। त पोइ कॾहिं था अचो? मां सुभाणे ई हाज़िर थी वेंदुसि। ठीकु आहे, त पोइ मां सुभाणे तव्हांजो इंतज़ारु कंदुसि। ऐं हा ॿियो ॾियो हाल अहवाल? ॿियो सभु ख़ैरु आहे साईं। चङो पोइ सदाईं कर दुआउनि में याद। सरदार साईं ख़बर पई आहे त पुलिस पीर करामत जे माण्हुनि खे गिरफ़्तार करे वई आहे। साईं दादा, पीर करामत सरकारी धुर जो माण्हू आहे ऐं उन जे माण्हुनि खे या पुलिस घणो वक़्तु लाकअप में न रखी सघंदी। सरदार साईं, पुलिस में इहा जुरत पीर एहसान जे अचण खां पोइ थी आहे, न त अॻु में पुलिस में हिम्मत ई कोन्ही जो पीर करामत जे माण्हुनि खे गिरफ़्तार करे। हाँ साईं दादा, इन्ही पीर करामत खे पीर एहसान अहिड़ो सोखो कंदो जो हू पंहिंजी जान न छॾाए सघंदो। निश्चय आहिस्ते आहिस्ते इहो पीर एहसान इन पीर करामत जा सब माण्हू बदिराए छॾींदो। सरदार साईं, शाननि सच चयो आहे, शेर जे मथां सवा शेर बि हूंदो आहे। भली पोइ पीर करामत पंहिंजा माण्हू आज़ाद कराए वञे, पर फिलहाल त बेइज्जती थी वियसि न। साईं दादा, इन पीर करामत जी हैसियत ऐं पीरी मुरीदी सब मिट्टीअ में मिली वई आहे। दूर थी पीरी मुरीदी। सरदार साईं, हाणे मूंखे इजाज़त ॾियो, मूंखे का ज़रूरी कम सां वञिणो आहे। ठीकु आहे, तूं भले हल। जी साईं, अवां बजा फरमायो, पर मुंहिंजी बि रिक्वेस्ट ॿुधो आहे त महिरबानी कयो। जी साईं, अवां जी महिरबानी साईं। हक़ मुर्शिद साईं। दंग फ़कीर, होम मिनिस्टर साहब खे सॼी ॻाल्हि ॿुधाए छॾी अथमि। हाणे ॾिसां त इहो एसपी राणा कीअं नथो मुराद खे आज़ाद करे। मुर्शिद साईं, अवां पार्टी जा माण्हू आहियो, हेॾो सारो हल्को आहे तव्हांजो, लखे अवां जा वोटर आहिनि। होम मिनिस्टर साहब तव्हांजी छो न ॿुधंदो? इहो सूबेदार सुखियो हाणे ॾिस त कीअं नथो हाज़ियूं न्याज़ियूं करे। मुराद वारनि खां माफ़ी वठी हिते पहुचाए वेंदो। ॼाण एसपी राणा ऑर्डर कयसि। मुर्शिद साईं, सूबेदार सुखे जो पेट आहे भरियल,
तॾहिं तो अव्हां सां उचाए मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे भला ने सूबेदार लाइ बि कुझु कयो कढोसि न ज़िले मां। रंग फ़कीर इन सूबेदार सुखे लाइ त तूं ई काफ़ी आहे। कॾहिं हिन वारे में अचई त तूं ई ॿुधाए छॾिजांसि। हाज़िर मुर्शिद साईं। सूबेदार सुखिया ने मुराद जी का मेहमानी कई अथई या? सर मुराद के मिड़ई हल्कड़ो फुवारो कयो सूबेदार हाणे मुराद ऐं हुनजे साथीअ खे आज़ाद करे छॾ। सर मूं हुननि खे आज़ाद करण लाइ गिरफ़्तार त न कयो। मां ॼाणा थो सूबेदार सुखिया, पर छा कजे मथां खां फोन अची वई आहे ऐं बाला ऑफिसरनि जो हुकुम मञणु असांजी मजबूरी बि आहे। सर असां पंहिंजी जान जोखे में विझी मुजरिमनि खे गिरफ़्तार था कयूं ऐं उहे साॻिया मुजरिम हिकिड़ी फोन कॉल ते आज़ाद थी था वञनि। सर हिकु तरफ़ असां पंहिंजे लाइ दुश्मनियूं पैदा करे रहिया आहियूं, ॿिए तरफ़ कानून जा मुहाफ़िज़ थी करे मुजरिमनि जो साथ ॾेई रहिया आहियूं। सूबेदार सुखिया तूं सही थो चवीं। सियासी मुदाख़लत असांजा इदारा तबाह करे छॾिया आहिनि ऐं अमन अमान किथां थिए जॾहिं कानून ठाहींदड़ ई कानून खे टोड़ींदा हुजनि। सर जेकॾहिं मुजरिमनि जी दिलि में कानून जो खौफ़ ख़तम थी वेंदो त पोइ अमन अमान जो मसइलो त पैदा थींदो न सर। जेसीं ताईं पुलिस खे पूरा इख्तियार नथा ॾिना वञनि सूबेदार सुखिया तेसीं ताईं उन में मुदाख़लत जारी रहंदी ऐं जेसीं ताईं सियासी मुदाख़लत ख़तम न थींदी तेसीं ताईं अमन अमान जो मसइलो बि हल न थींदो। सर मूंखे त अफ़सोस थी रहियो आहे असेंबलियुनि में वेही कानून ठाहिण वारा पाण ई कानून खे तोड़े रहिया आहिनि। सूबेदार तूं अफ़सोस न कर, अहिड़ा माण्हू तमामु थोरा आहिनि। अवाम हाणे बाशऊर थी चुको आहे ऐं अहिड़नि माण्हुनि खे हाणे हिकु वोट बि न मिलंदो। ठीकु आहे सर, जेको अव्हां जो हुकुम। मां मुराद ऐं उन जे साथियुनि खे हाणे ई आज़ाद करे ॾींदुमि। ठीकु आहे। एहसान साईं, मुंहिंजी न्याणी खे मारण वारो को ॿियो न पर इहो मुराद आहे। इन्हीअ जी माना त मुराद सिधो सो ॾोही आहे। हा साईं, मुराद खे मुंहिंजी न्याणी सुञातो, उन्ही गोलियूं हणी मुंहिंजी न्याणी खे मारियो, उन्ही मुंहिंजी न्याणी जे घर खे बाहि ॾेई दुनिया उजाड़े छॾी। मूंखे सम्झ में नथो अचे त इहो मुराद करामत जे चवण ते पंहिंजी ज़िंदगी छो ख़राब करे रहियो आहे। एहसान साईं, पुलिस मुराद खे गिरफ़्तार कयो आहे पर मुराद जल्दी आज़ाद थी वेंदो छो त मुराद जे मथे ते पीर करामत जो हथ आहे। कातिल कीअं थो आज़ाद थिए? अना असां मुराद खे आसानीअ सां आज़ाद थियण कोन ॾींदासीं। पोइ छो न हुन जे मथे ते कंहिंजो बि हथ हुजे। एहसान साईं, मूंखे ख़बर पई आहे त पीर करामत मुराद खे छॾण लाइ ॾाढा हथ पेर हणी रहियो आहे। दादा तूं फिकुर न कर, हर ॾोहारी पंहिंजे केफ़र किरदार ताईं ज़रूर पहुचंदो। एहसान साईं, अव्हां खां ॿाहिर कयो त पीर करामत खे बि ख़बर पवे त नाहक जे ख़िलाफ़ आवाज़ उथारण वारो को पैदा थियो आहे। दादा तूं फिकुर न कर, मां पीर करामत जे ठाहियल ज़ुल्म जे बुत खे ज़रूर ठाहींदुसि। वक्त जी बेरहम रिवायत असांखे किथे खां किथे पुॼाए छॾियो आहे। मां त जॾहिं खां हिन घर में पेर पातो आहे तॾहिं खां ॾुख ई नालावा ई ॾिठा अथमि। चाची शायद अम्मा मरण खां अॻु असांखे सुती अहिड़ी विझी वई आहे जो असां हर ज़ुल्म बर्दाश्त कयो आहे, जो हर ॾाढे मुड़स जे मुंहं ते सब्र जूं चमाटियूं हयूं आहिनि। हाँ मीरा, मां भी यही थी सोचा तो मर्दन जी जिद में असां औरतूं ही बर्बाद थींदियूं आहिनि। ससुए जे ख़ातिर बहादुर जिद कयो, दुश्मनी वधी वई, छा मिलियो? लाशूं ही लाशूं। चाची मां त कॾहिं कॾहिं सोचींदी आहियां जेकॾहिं बहादुर खे ससीअ जो संग मिले हा त छा थी पवे हा। मीरा सच्ची भी सदाई सुखी हुजे हा, पर हाशिम जे जिद ऐं अना जे करे
ससुर जी सींध साई न थी सकी। न चाची न, इहो ॾोह त बहादुर जो आहे। बहादुर असांजी ससी खे ग़लत अमल सां हासिल पे करण चाहियो। खानदानी रस्मुनि ऐं रवायतुनि जे ज़रिए जेकॾहिं बहादुर चार चङा वठी चाचे हाशम ऐं बाबे ॾे अचिया त मना कोन कंदा। हाँ मीरा, ये तो तू सही थी चवी, पर हिन मर्दाने मुआशरे में औरत जी अहमियत खे केर तो समझे। जेकॾहिं औरत जी अहमियत खे समझी वञनि हाल त ही एतिरा हानियाक छो थियनि हा? छो औरत मर्द जे पेरनि जी जुती समझी वञे हा मीरा? चाची, मुनाफ़िकनि जे मुल्क में औरत जी आज़ादी खे सदाई ॾोह समझो वेंदो आहे। जी अना जे एवज़ हिते केतिरियूं न्याणियूं कैद थियूं आहिनि ऐं केतिरियूं मायरियूं बे औलाद थियूं आहिनि। चाची, मयार ॾिजे त कंहिंखे ॾिजे, पाण खे, समाज खे या समाज जे उन्हनि ठेकेदारनि खे जेके न्याणियुनि जे नाले ते पैसा था वठनि। बस चाची, अलाह थो पियो हिन जहान खे हलाए, बाक़ी असां इंसाननि जो त को बि हाल न आहे। बेशक उहो ई थो हलाए। चङो हाणे हल हल घर जो कमकार कयूं, न त सूर एतिरा आहिनि जो सलींदे सलींदे सॼी जिंदगी गुज़री वेंदी।